वारे शहर में बदमनी फुरू धाड़ा चोरियों शहर में गैर मयारी मुद्दे ख़ारिज आम वाइपे जी शयुनि जे विकिरे ख़िलाफ़ सोशल फोरम जे कारकुननि जेकाल कलोड़ो मुज़फ़र अली ब्रोही जावेद अहमद मीरजत बुरहान टांडियो मुनीर खगारो ऐं ॿियनि तरफ़ां हथनि में बैनर खणी अवामी प्रेस क्लब आॾो एहतजाज करे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते समाजी कारकुननि मीडिया आॾो दाहींदे चयो त पुलिस जी नाअहली रिश्वतखोरी सबबि शहर में चोरियूं फुरूं ऐं धाड़ा आम थी विया आहिनि, जंहिं करे शहरी गैर महफ़ूज़ हुजण सबबि परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हिननि दाहींदे चयो त शहर में मुनाफ़े ख़ोर दुकानदारनि ऐं वापारियुनि तरफ़ां केमिकल वारो खीर विकिरो करणु मुद्दे ख़ारिज शयुनि जो विकिरो सरेआम हली रहियो आहे, पर मक़ामी इंतज़ामिया तोड़े मार्केट कमेटी इंतज़ामिया मुबैना करप्शन सबबि कंहिं बि ड्यूटी करण खां आजा बणियल आहिनि। हुननि ज़िले इंतज़ामिया ऐं अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त शहर में बदमनी मुद्दे ख़ारिज आम वाइपे जी शयुनि जे विकिरे ख़िलाफ़ नोटिस वठी अवाम जी जानो माल ऐं सिहत खे बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।